मां वियो से हैदराबाद मूंखे ॿुधाइनि पिया चइसि हिकिड़े नौजवान LCD वॾी TV वठी आयो अॼु कमरे में आहे जनवरी जो महीनो आहे दर दरियूं बंदि कयईं TV हलाए हलाए छा पियो ॾिसे को अल्लाह खे एॾो जलाल आयो एॾी का रब खे कावड़ आई रब साईं हुनजे कमरे खे बाहि हईं अची एॾी बाहि लॻी कमरे खे ॿुधाइनि पिया चई साईं बसि बबड़ाहट थी आहे असां जंहिं घरनि मां निकिरी आयासीं भईदा डुकदा अची दरवाज़ो टोड़ियोसि दर खे बि बाहि लॻल हुई हीअं जो नज़र कई त सॼो अंदरि कमरो बाहि में आहे TV त सड़ी ख़तमु थी वई बेड त सड़ी ख़तमु थी वियो पर उहो नौजवान बि सड़ी कोयला थी वियो आहे ॿुधाइनि पिया चई साईं सुबुह सां बिना गुस्ल जे ईअं ई रुमाल में गंढ वेड़े वेचारे खे जनाज़े निमाज़ अदा कराए कब्रस्तान क़ब्र जे हवाले कयोसि जो वेचारे जो मुंहुं बि ॾिसण जहिड़ो न हो कंहिंखे मुंहुं बि ॾेखारे न सघिया अहिड़ो मौत न अचे भाउ इहो वॾो ख़तरनाक मौत आहे अल्लाह राति जो बि असां सुम्हूं था त इहे राग हलाए हलाए पोइ था सुम्हूं केतिरा असांजा दोस्त राति जो सुम्हंदा त गाना हलाए था सुम्हनि अल्लाह जा बानो जेकॾहिं राति में मौत अची वञे गाना ॿुधंदे ॿुधंदे मरी वियो त छा बचियो छो था गाना हलायो राति जो सुम्हो त क़ुरान जो वाइज़ो हलायो क़ुरान जी तिलावत हलायो नबी साईं फरमायो राति जो सुम्हो त फुल मौत जी तयारी करे पोइ सुम्हंदा कयो फुल ॿियो न त बि नबी साईं फरमायो शक म करे पोइ सुम्हंदा कयो घणा कम ॻाल्हायो ई नथा लॻे थो थकी पिया हो शक नंबर पहिरें ते नबी साईं फरमायो राति जो सुम्हो त इशा जी नमाज़ पढ़ी पोइ सुम्हंदा कयो मुझे प्यारे नबी फरमायो राति जो सुम्हो त मुझे आका साईं फरमायो सूरह यासीन शरीफ जी तिलावत ऐं सूरह मुल्क जी तिलावत करे पोइ सुम्हंदा कयो साईं फरमायो राति जो सुम्हो त मुझे आका साईं फरमायो नंबर 3 ते ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह इहो ज़िक्र करे सुम्हंदा कयो नबी साईं फरमायो इहो ज़िक्र तव्हांखे क़यामत जे ॾियारे जहन्नम जी बाहि खां बचाए जन्नत जो वारिस मालिक बणाईंदो नबी साईं फरमायो हिकिड़े जा अल्लाह साईं गुनाह ऐं नेकियूं तोराईंदो मलाइक उन जूं नेकियूं ऐं गुनाह तोरींदा नज़र कंदा त गुनाहनि वारो परलो गोरो थी वेंदो नेकियुनि वारो हल्को थींदो मलाइक उनखे वठी वेंदा जहन्नम जी बाहि जे तरफ़ अल्लाह फरमाईंदो काॾे था वठी वञो मुंहिंजे हिन बानड़े खे या बानड़ीअ खे चवंदा अल्लाह हिन जा गुनाह घणा आहिनि नेकियूं हिन जूं थोरियूं आहिनि असां हिनखे जहन्नम जी बाहि जे तरफ़ था वठी वञूं रब फरमाईंदो मुंहिंजे हिन बानीअ जा तव्हां सही माना में आमाले सालिया न रखिया न पलड़े में हिन जी नेकी तव्हां राही आहे नज़र कयो ॿीहर हिन जो अमाल नामो खोलियो मलाइक वापसि ॾींदा अमाल नामो खोलींदा त नंढड़ी पर्ची नज़र ईंदी अल्लाह फरमाईंदो ॾिठो तव्हां इहा नेकी न वीचारे जी तव्हां राही आहे चवंदा अल्लाह साईं हिन में कहिड़ो वज़न हूंदो हीअ त नंढड़ी पर्चड़ी आहे रब फरमाईंदो तव्हां रखो त नेकियुनि वारे पलड़े में पोइ वरी वज़न ॾिसजो जीअं जो मलाइक उन पर्चीअ खे खणी उन नेकियुनि वारे पलड़े में रखंदा वेंदा बिना देर जे नेकियुनि वारो पलड़ो गोरो थी पवंदो गुनाहनि वारो हल्को थी पवंदो अल्लाह ताला उन जे लाइ जन्नत जो फ़ैसिलो फरमाईंदो मलाइक हका बका थी वेंदा हिक ॿिए ॾे निहारींदा चवंदा आख़िर हिन पर्चीअ में छा आहे हीअं जो खोले ॾिसंदा अल्लाह खे चवंदा अल्लाह साईं हिन में आहे छा असांखे इजाज़त ॾे असां ॾिसूं त सयूं रब फरमाईंदो खोलियो ॾिसो त छा आहे जीअं जो खोले पढ़ंदा नज़र कंदा त लिखियो पियो हूंदो ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा
इल्लल्लाह। अल्लाह फरमाइंदो हे बानो ए बानी इस ताईं रात जो सुमदाना जिस ताईं सो दफ़ो ला इलाहा इल्लल्लाह न पढ़न तेजे करे मां अल्लाह इन जिक्र जे सदके इन्हनि खे जन्म जी बाग बजाए जन्नत जो वारिस मालिक तो बणाए छॾिया। अल्लाहु अकबर। उन वेचारे जज़्बे सां केॾो नारो आयो ऐं तव्हां त वरी ईअं वेठा हो सफ़ा ॼण महीने जी बुख अथव। नारे तकबीर। शानी कुरान, शानी मुस्तफा, शानी सहाबा, शानी अहल बैत। इस्लाम जिंदाबाद, इस्लाम जिंदाबाद। नारे तकबीर। रात जो सुम्हो त घणा कम छह घटि में घटि। पहिरें नंबर ते इशा जी नमाज़ ऐं ॿिए नंबर ते सूरह यासीन ऐं सूरह मुल्क जी तिलावत ऐं टे नंबर ते ला इलाहा इल्लल्लाह ऐं चौथे नंबर ते 100 दफ़ा घटि में घटि दुरूद शरीफ़ पया पढ़ो। पढ़ो त 300 न त 100 दफ़ा। नबी साईं फरमायो दुरूद ऐं सलात जी अहिड़ी बरकत तव्हांखे मिलंदी जो हिकु हिकु दुरूद ऐं सलात जे सदके 10 दफ़ा अल्लाह रहमत नाज़िल कंदो। 10 नेकियूं तव्हांजे अमाल नामे में लिखाईंदो, 10 गुनाह तव्हांजा डराईंदो। ऐं नबी साईं फरमायो वॾियूं दुरूद ऐं सलात जूं बरकतूं तव्हांखे रिज़्क़ में रोज़ीअ में सिहत में मिलंदियूं। पर नबी साईं फरमायो वॾो फ़ाइदो इहो थींदो तव्हांखे जो दुरूद ऐं सलात राति जो पढ़ंदा रहंदव घटि में घटि 100 दफ़ा। का घड़ी अहिड़ी ईंदी राति जो तव्हां सुता पिया हूंदव निंड पिया हूंदव मां मोहम्मद करीम हिन दुरूद ऐं सलात जे सदके तव्हांखे निंड में पंहिंजो दीदारो कराए सॼी ज़िंदगीअ जा ओला ऐं थक ई तव्हांजा लाहे छॾींदोमांव। इहे कम असांखे नथा वणनि। घणा थिया कम? 4। 5 नंबर ते नबी साईं फरमायो 100 दफ़ा अस्तग़फ़ार पढ़ंदा कयो। अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। अस्तग़फ़िरुल्लाह रब्बी मिन कुल्लि ज़ंबिन व अतूबु इलैह। ऐं नबी साईं फरमायो 6 नंबर ते वज़ू करे पोइ सुम्हंदा कयो। नबी साईं फरमायो वज़ू करे सुम्ही पवंदव सॼी राति वज़ूअ जे करे अल्लाह तव्हांजे अमाल नामे में नेकियूं ई नेकियूं लिखाईंदो, सवाब ई सवाब लिखाईंदो। नबी साईं फरमायो वज़ू करे तव्हां सुम्ही पियो ऐं उन राति तव्हांखे मौत अची वियो त क़यामत जे ॾियारे अल्लाह तव्हांखे शहीदनि जी कतार में उथारे बिना हिसाब किताब जे वज़ूअ जे सदके बिश्त जो वारिस मालिक बणाए छॾींदो। कसदी अचे का न कसर आहे कंहिंखे इहो फ़िक्र त राति जो असां वज़ू करे सुम्हूं? अल्लाह मुंहिंजा अज़ीज़ो ॾींहं जो बि फ़िक्र हुजे। नबी साईं फरमायो ॾींहं जो बि वज़ूअ सां गुज़ारियो। जंहिं ॾींहं में तव्हांखे वज़ूअ में मौत अची वियो, अल्लाह पनाह ॾे कंहिंखे गोली लॻी, अल्लाह पनाह ॾे कंहिंजो एक्सीडेंट थियो वज़ूअ में, अल्लाह पनाह ॾे कंहिंखे अटैक पइजी वियो वज़ूअ में, नबी साईं फरमायो हिनखे मुबारक हुजे इन वज़ूअ जे सदके अल्लाह साईं बिना हिसाब किताब जे शहीदनि सां गॾु बिश्त जो वारिस मालिक बणाए छॾींदुसि। कसर मिले का न कसर थी अचे पोइ अॼु इरादो कयो जो वज़ू कंदा रहंदासीं। पाकाईअ में रहो मुंहिंजा अज़ीज़ो मुंहिंजा दोस्तो। तंहिंजे करे मां तव्हांखे मौदबाना गुज़ारिश करण आयो आहियां, मिंथ करण आयो आहियां, मेड़ करण आयो आहियां। अल्लाह जो वास्तो अथव हर वक़्तु मौत जी तयारी में रहो, हर घड़ी मौत जी तयारी में रहो, हर वक़्तु निमाज़ जी पाबंदी में रहो। कंदव महिनत इंशाअल्लाह कची कन पकी। मुंहिंजा अज़ीज़ो बस मुंहिंजी इहा ई गुज़ारिश आहे, इहा ई मिंथ आहे, इहा ई मेड़ा। असुल ज़िंदगी असांजी आख़िरत वारी आहे, उन जे लाइ तयारी कयूं। महशर जे मैदान खे नज़र में रखूं, जहन्नम जी बाहि खां बचण जी कोशिशि कयूं, क़बर जे अज़ाब खां बचण जी महिनत कयूं, मौत जी तकलीफ़ खां पाण खे बचाइण जी महिनत कयूं, पंहिंजो रब रीझायूं, पंहिंजो रब परचायूं। अॼु इरादो कयो जो इंशा अल्लाह ताला सभु मस्जिदियूं आबाद कंदासीं। अॼु इरादो कयो जो रुजू इल्लाह थींदासीं, मोटी अचो पंहिंजे रब जे तरफ़ सॾे थो अल्लाह तव्हांखे। ॿुधो आख़िरी आयतूं त पोइ दुआ घुरूं। क़ुरान मजीद में अल्लाह ताला फरमाया रब्बिकुम वअस्लिमू लह
या इबादियल्लज़ीना असरफू अला अनफुसिहिम ला तक़नतू मिन रहमतिल्लाह इन्नल्लाह यग़फिरुज़्ज़ुनूब जमीआ इन्नहू हुवल गफ़ूरुर रहीम। अञा वॾी आवाज़ सां जेके क़ुरान जा आशिक़ हथ मथे खणी जो सुभान अल्लाह। नारे तकबीर।